जुम शहरी रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो कराची के वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन के फिल्टर प्लांट में बिजली की चोरी जोर शोर से थियण लगी। वाटर बोर्ड इलेक्ट्रिक इंतजामिया खामोश तमाशाई बणियल। 51 न्यूज़ चैनल के नुमाइंदे हक नवाज़ चांडियो कि वह खबर हलाइण ते इलेक्ट्रिकल के अमले पारा माण जूं धमकियूं ॾियण शुरू करे छॾियूं। काफ़ी खबरूं अॻु बि सबूतनि सां नशर थी चुकियूं आहिनि। CAO ऐं COO खे उन ख़बर जो नोटिस वठणु घुरिजे। हिन करप्ट RA ऐं संदसि करप्ट स्टाफ के हटायो वञे। तफ़सील मूजिब वाटर कॉर्पोरेशन के फिल्टर प्लांट में बिजली चोरी थी रही है। बाख़बर ज़रियनि जो चवणु आहे त वाटर कॉर्पोरेशन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के RA नदीम अजीज़ साहब के खाते जा कुछ माण्हू हिन इलाके में बिजली विकिरो करण में मुलविस आहिनि, जेके पंहिंजे ऑफिसरनि खे बिजलीअ जे बिलनि जी उमेद में लखे रुपया वसूल करे ॾींदा आहिनि, जॾहिं त वाटर बोर्ड जी बिजली प्राइवेट खे विकिरो कई पई वञे। भरपासे जे ॻोठनि में घर, फार्म हाउस ऐं ज़रिए ज़मीनूं आहिनि, जिन में वाटर कॉर्पोरेशन जे इलेक्ट्रिकल खाते जा मुलाज़िम मुलविस आहिनि। बाख़बर ज़रियनि मां इहो बि मालूम थियो आहे त ही समूरो कमु RA नदीम अजीज़ जी सरबराही में थी रहियो आहे। कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन जे इलेक्ट्रिकल ऑफिसरनि जी ख़ामोशी ज़ाहिर करे थी त इहे बि उन कम में बराबरि जा शरीक आहिनि। उन्हनि सां तव्हां जेको उन्हनि जी ख़िदमत कई आहे हमेशह, पर हिन भेरे जेको तव्हां बाज़ाब्ता इलेक्शन जो ऐलान कयो आहे त तव्हां हिन भेरे खटे जा आवाम ऐं ख़ासि तौर ते MNA जी तख़त जी जेको आहे पंहिंजो खटो उन जे हवाले सां तव्हां कहिड़ो जेको आवामी जेको आवाम आहे उनखे कहिड़ो मैसेज ॾियो? त वैसे इहो था ॾियूं त असां सभिनी सां गॾु आहियूं। उन में पंहिंजो बरूच हुजे, पंजाबी हुजे, पठाण हुजे, सिंधी हुजे, समाट हुजे, जेके क़ौमूं आहिनि जेके असांजे ज़िले में रहनि थियूं, सभु इंशाअल्लाह ताला उन्हनि सभिनी में असांजो हिसोपति आहे। सभिनी खे गॾु खणी हलंदासीं ऐं उहे असां सां सभु गॾु आहिनि जेके बिरादरियूं ठठे ज़िले में रहनि था। अच्छा, तव्हां छा था सम्झो त तव्हां आज़ादु इलेक्शन लड़ण जो ऐलान कयो आहे त ॿियूं बि सियासी धुरियूं या सियासी माण्हू उहे आज़ादु तौर ते बीहंदा ऐं को आज़ादु अवामी इताद ठहण जो इम्कानु आहे? इताद आहे राजू।